नसीराबाद में SUP तरफा गाटे तोड़ महांगाई खिलाफ एहतजाज कयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टी तरफा तालके चीफ ऑर्गेनाइज़र फ़कीर अली गुल कांधड़ो ऐं सैयद मोहम्मद शाह जी अॻवानी में शाह लतीफ़ पब्लिक पार्क खां एहतजाज कंदे आर्थर मोरी ते मुज़ाहिरीन ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त महांगाई ग़रीब आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। सब्ज़ी, अटो, गेहूं, चांवर, तेल, बिजली, गैस ऐं ॿियूं केतिरियूं ई शयूं आम माण्हू जे पहुच खां ॿाहिरि थी वियूं आहिनि। निगरान हुकूमत अॻूणे करप्ट हुकूमत जी पैरवी कंदे महांगाई चोट चाढ़े छॾी आहे। मुज़ाहिरीन वधीक चयो त अगरि महांगाई ते कंट्रोल न कयो वियो त हुक्मराननि ऐं ब्यूरोक्रेसी सुहाणा ख़र्च न घटाया त अवाम रोड रस्तनि ते निकिरी संदन घेराव कंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची